टाइम धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कश्मीर में मेराब सिंध की खबर शामिल कंदासीं। तंगवाणी शहर में 15 ॾींहं अॻु हथियारबंदनि मासूम मसरूर बखराणी खे अगवा कयो हुयो, जंहिंजी बाज़ियाबी लाइ तंगवाणी ऐं कंदकोट में सियासी समाजी अॻवाननि पारां मुसलसल एहतजाज भी थियो हो, जंहिंखे पुलिस ड्रामे अंदाज़ में हथ करण करे मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। CIA तंगवाणी थाणे जी पुलिस टीम SSP जे हुकुम ते ताज शौक़ लॻ ॾुआरिन जे घरनि में घिरी करे मुगेवी मसरूर बखराणी खे बाज़ियाब कराए छॾियो। पुलिस अञा ताईं मीडिया खे का बि ब्रीफिंग न ॾिनी आहे ऐं न ई का गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे। पुलिस ऐं ॾुआरिन में डील जा बि ॿोल आहिनि ऐं त कुझु ॾींहं गिरफ़्तार कयल खे आज़ादु कयो वियो आहे। SSP ज़ुबैर नज़ीर शेख बाज़ियाब थियल ॿार खे अंज में खणी संदसि, जंहिं बाद वारसनि जे हवाले कयो। मासूम ॿार जी बाज़ियाबी ते वारसनि सां गॾु तंगवाणी समेत सियासी समाजी अॻवाननि में ख़ुशी जो माहौल बणिजी वियो। मासूम ॿार खे वारसनि जे हवाले कयो वियो। मसरूर बखराणी जे घर पहुचण ते ईद जीअं ख़ुशियुनि जो माहौल बणिजी वियो।